नाज़रीन, समाजी तंज़ीम पारां गोलार्ची में जहेज़ किफ़ालत प्रोग्राम तहत केतिरनि ई न्याणियुनि खे ॾाज ॾेई संदन शादियुनि में पैदा थियल मुंझारा ख़त्म कया विया आहिनि। अहिड़े प्रोग्राम सबबि केतिरनि ई ग़रीब न्याणियुनि जी शादी कराई वई आहे। वधीक तफ़सीलनि लाइ पेश आहे सरदार भट्टी जी हीअ रिपोर्ट। एसएमबीटी गोलार्ची पारा जहेज़ कफ़ालत प्रोग्राम जो सिलसिलो 56 न्याणियुनि खे ॾेज ॾियण जो जेको सिलसिलो वो शुरू है। अॼु बि 56 न्याणियूं ख़ैर सां पंहिंजे घर जेके आहिनि भीड़ी थियूं। उन सां गॾु मूंसां गॾु फैसलाबाद मां सैयद मुदस्सर हुसैन शाह साहब मौजूद आहिनि। उन खां पुछूं था जहेज़ ॾियण वारो जेको सिलसिलो आहे इहो हू कीअं था सम्झनि। इंशाअल्लाह एसएमबीटी का जो इक़दाम है बहुत अच्छा कदम है ये, और अगर जितने भी मुखय्यर हजरात हैं वो इस अमल को अपना लें तो मेरे ख्याल में जितनी भी घरों के अंदर बैठी हुई बच्चियां हैं उनकी शादियों का इंतज़ाम हो सकता है और वो भी अपने घर में अच्छे तरीके से ज़िंदगी गुजार सकती हैं। तो जितने भी मुखय्यर हजरात हैं उनको भी सोचना चाहिए कि हमारे इर्द गिर्द बहुत सारे लोग मौजूद हैं जो दुनियावी तौर पर जो है वो मुआशी तौर पर जो है वो स्ट्रॉन्ग नहीं हैं, तो उनके लिए जो है उनको सोचने की ज़रूरत है। जी तमाम घणी खुशी थी आहे, इंतहाई खुशी थी आहे। ऐं अॻु में भी प्रोग्राम हिकु ॿ अटेंड कयो आहे। तमामु ॾाढी खुशी थींदी आहे। वॾे में वॾी इहा ॻाल्हि आहे हिन फाउंडेशन जी। असांखे ख़बर कोन्हे त इहो सामान कंहिंखे ॾिनो थो वञे, न त माण्हू पंहिंजे शो करण लाइ उन जूं तस्वीरूं उन जा फ़ोटू। तमामु वॾी खुशी थी। ऐं वॾी खुशी इहा थी आहे त साईं फैसलाबाद मां कई आयो आहे असांॾे। तमामु वॾी खुशी। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अल्हम्दुलिल्लाह अॼु जेको आहे त 56 न्याणियुनि जेको दहेज जो जेको सामान अल्हम्दुलिल्लाह ॾिनो पियो वञे। ऐं अल्हम्दुलिल्लाह इंशाअल्लाह असां बिल्कुलु हर टाइम जगह रेडी आहियूं। जेके बि ॿियो माण्हू जेको आहे जेके ज़रूरत आहे जंहिंजी ध्यानु धीउ वेठी आहे इन दहेज लाइ इंशाअल्लाह असीं इंशाअल्लाह हुनखे बि चवंदासीं अचनि ऐं असांखे ॿुधाइनि पंहिंजा जेका मसला आहिनि ऐं इंशाअल्लाह ताला असीं उन्हनि खे सपोर्ट कंदासीं। कैमरामैन हसनैन शेख सां गॾु सरदार भट्टी, मेहरान टीवी न्यूज़ गोलार्ची।